सखर जे इलाइक़े आबाद लाखू जे रवासी लुत्फुल्ला लाखो पंहिंजी घरवारी बेनज़ीर ख़ातून धी मायरा सायरा ऐं ॿियनि सां गॾु सखर प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त 11 ॾींहं अॻु मुंहिंजी धी मायरा पाड़े में कपड़ा ॾियण लाइ वञी रही हुई त रस्ते में जवाबदारनि सोनो उर्फ सईद लाखो, सलमान लाखो, शकील लाखो मुंहिंजी धी मायरा खे अगवा करे अणॼातल हंधि वठी विया ऐं ज़बरदस्ती ज़्यादती जी कोशिश कई। पुलिस केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। हाणे जवाबदार केस तां हथ खणण लाइ दबाव विझी रहिया आहिनि ऐं संगीन नतीजनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची